अल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, मुहर्रमुल हराम जुमू सुभान अल्लाह 8 मुहर्रमुल हराम 2020 अल्लाह ताला जी ज़ात जा करोड़े करोड़े करम जै अल्लाह जी ज़ात तवां सां जिंदगी अता फरमाई, सेहत अता फरमाई। उन सुने रब करीम पंहिंजे पाक घर में तमां ऐं असांखे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई। चवां अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला तवां असांजे दिल में पंहिंजे वहदानियत जी तस्वीर तवां असांजे दिल में अल्लाह ताला पैदा फरमाई आहे। असां तव्हांजो ईमान आहे त अल्लाह जी ज़ात वहदहु ला शरीक आहे। उन वहदहु ला शरीक रब जा अणगणिया एहसान जंहिं तव्हां असांजे दिल में पंहिंजे महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत जो ज़र्रो अता फरमायो आहे। सुभान अल्लाह। उन करीम रब जा करोड़े करम जंहिं अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे दिलनि में आले रसूल सां मोहब्बत, इश्क, सदाकत ऐं निस्बत नसीब फरमाई आहे। उन सुहिणे रब करीम जा अणगणिया अणखुट एहसान जंहिं अल्लाह तव्हां असांजे दिलनि में पंहिंजे महबूब जे सहाबा सां मोहब्बत, निस्बत ऐं अक़ीदत नसीब फरमाई आहे। अज़ीज़ दोस्तो, हिकु शेर पढ़ंदुमि छो त हुसैनी आहे। सुभान अल्लाह। हिकु शेर पढ़ंदुमि उन खां बाद अॼु कमो बेश 8 खां 9 हदीसूं सनद सां गॾु आले रसूल जे मोहब्बत में तव्हां तमाम दोस्तनि जे आॾो उन जी तिलावत कंदुसि। सुभान अल्लाह। ऐं हिकु हदीस सनद सां गॾु, सनद मां मुराद आहे दलीलनि सां गॾु आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेका सहाबा जे बयान फरमाई उहा सनद सां गॾु बयान कंदुसि। बाक़ी जेकॾहिं टाइम बचो त इंशाअल्लाह ताला करबला जे मैदान जो ज़िक्र ज़रूर कबो। ऐं इंशाअल्लाह ताला इहो बि तव्हां दोस्तनि खे ॿुधाइबो त हसनैन करीमैन जे मोहब्बत में, उन्हनि जे गम में रोअण शरीयत में जायज़ आहे या जायज़ नाहे।
त सब खां पहिरीं थकल आहियां रात कराची यूज़ करो रात सुबुह 5:15 बजे घर पहुतो फजर पढ़ी थोड़ो आराम कयो जुमे जे करे मोटी आयुसि पहली शेर पढ़ा छो त असां हुसैनी हो अगर तव्हांजी दिल चवे त तव्हां बि पढ़ाए सघो था गॾु वरना तव्हां ते मथां पाबंदी आहे शेर कहिड़ो आहे ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अमर जे पेट में तस्वीरों के ठाही दवा चमो अल्लाह अमर जे पेट में तस्वीरूं ठाहण वारो मुंहिंजो अल्लाह मां बि साॻी पीउ बि साॻियो हर दफ़े बचड़े जी तस्वीर अलॻि अलॻि बनाइण वारो मुंहिंजो अल्लाह उन रब ज़ुल जलाल पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो त हिक मां जे पेट जे हिसे में तस्वीरूं मां रब ठाहींदो आहियां इंसान जी तस्वीर बनाइण वारो मुंहिंजो अल्लाह क़ुरान करीम खां बाद में हदीस जो दर्जो आहे अॼु त मदीने वारे पीर जे दरबार में हलूं सुहिणे अली अल मुर्तज़ा शेर खुदा जे दरबार में हलूं या तमामु सहाबा जे ख़िदमत में हलूं सभिनी वटां हिकिड़ो ई आवाज़ मिलंदो आहे त मुंहिंजे सुहिणे इमाम हसन पाक खे अल्लाह जे ज़ात बाबरकात इन मथड़े पाक खां वठी करे इन दुनिया ताईं मुंहिंजे महबूब मुस्तफा जहिड़ो बनायो आहे मथे पाक खां वठी करे दुनिया पाक ताईं इमाम हसन सुहिणे खे अल्लाह मदीने वारे पीर जी हम शिकिल बनायो आहे एतिरे ताईं जो इमाम हसन मुजतबा
अलैहिस्सलाम जॾहिं बि काॾे सफ़र ते वेंदा हुआ त पंहिंजे अध मुंहं खे ढके पोइ हलंदा हुआ छो त हबीबुल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ाहिरी दुनिया छॾण खां पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा दीवाना परवाना सहाबी जॾहिं मुंहिंजे सोणे इमाम हसन जे चेहरे खे निहारींदा हुआ त जिते बि हूंदा हुआ कम कारियूं छॾे यादे मुस्तफ़ा में इहे गंज ॻारींदा हुआ मुझे इमाम अली मकाम जी तस्वीर हेस ताईं बनाइण वारो केरा जो मुझो अल्लाह वरी इमाम हुसैन सुणे खे नाफ़ियने तुम खां वठी करे कदमन ताईं मुझे महबूब मुस्तफ़ा जहिड़ो बनाइण वारो केरा जो मुझो अल्लाह राज़ कहिड़ो आहे इहा पर्द में ॻाल्हि आहे बस उन खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि कयां जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम उम्मे लैला सां शादी थो करे कैसां कैसां बीबी शहरबानू बि मुंहिंजे इमाम हुसैन जी घरवारी आहे मगर उम्मे लैला छो त बीबी शहरबानू इमाम ज़ैनुल आबिदीन जी अम्मड़ा अम्मा उम्मे लैला मुझे सुणी सुहरा जी बि अम्मड़ा त मुझे सुणे अली अकबर जी बि अम्मड़ा अज़ीज़न माण्हू जंहिं वक़्त में अंदाज़ो लगा पुट जी शादी होती है पुट जी तमन्ना होती है काश अॼु मुंहिंजी अम्मा हुजे हर पुट पंहिंजे शादीअ ते तमन्ना कंदो आहे काश अॼु मुंहिंजो बाबू हुजे अॼु इमाम हुसैन सोने जी शादी उम्मे लैला सां थी रही आहे शादी बाद में तो करे पहिरीं सिधो मुंहिंजे मुस्तफ़ा जे मज़ार ते आयो आहे छो त मुंहिंजे हबीब जे झोलीअ में पलजण वारो इमाम हुसैन पंहिंजे सुहिणे नाना नबी पाक जे मज़ार को अनवार खे लिपटी वेंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे सीने सां लाहींदो आहे सीने सां लाहे करे रोई चवंदो आहे ओ मुंहिंजा दिलबर बाबा कुल्हड़नि ते सवारी कराइण वारा पंहिंजे हंज में लिकाइण वारा चादर में ढकण वारा ओ मुंहिंजा दिलबर बाबा अॼु शादी त मुंहिंजी थी रही आहे मगर मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा दुनिया जो घोट नेण खड़ी अॻे ॾे ॾेखारींदो आहे मां त सिकी रहियो आहियां त पंहिंजे दिलबर बाबा महबूब मुस्तफ़ा जो दीदार कयां घोट पंहिंजे जीजल अमर जे निहारे ख़ुशि थींदो आहे मां त अम्मा बतूल जे दीदार लाइ सिकी रहियो आहियां हिकु बच्चो रोते रोते अख सां लगी मुझे सोने हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीदार करायो ऐ मुझे बच्चा हुसैन मां मुस्तफा को इजाजत थोड़ा उम्मे लैला सां शादी करण तुझो कमा मां मुस्तफा जे हम शिकल पुत्र वठी रब खां मां मुस्तफा जो कमा तवज्जो कजा मुसलमान इमाम हसन अठ महबूब मुस्तफा जड़ो इमाम हुसैन अठ महबूब मुस्तफा जड़ो अज इमाम हुसैन जॾहिं मज़ार बाबा ते वेही करे दुआ घुरी रहियो आहे त ख्वाब में चवे थो मुंहिंजा आका मुंहिंजा दिलबर बाबा उन बच्चे खे ॾिसी करे तो महबूब जी सिकत लाहींदुसि पर जीजल अम्मा बतूल जी सिकत ई लाहियां मुझे मुस्तफा करीम ख्वाब में फरमाइनि था मज़ार जे वटां इमाम हुसैन मुंहिंजा दोस्त रोते रोते अख लगी मदीने जे वीर फरमायो बचड़ा फिक्र न कर पुट तोखे खुदा खां वठी थो ॾियां मां मुस्तफा चढ़ो न्याणी तोखे वठी थो ॾियां मुंहिंजे प्यारी फातिमा जहिड़ी दुनिया जी तारीख का पूछो दुनिया जी तारीख दानन का पूछो अम्मा उम्मे लैला जे वजूद मां मुझे इमाम हुसैन सोने के पुत्र जावा जो नालो कोट अली अकबर न्याणी जाया जो नालो सोहरा दुनिया जी तारीख खोलियो सजी सजो साथ करबला वयो हिकड़ी सुहरा कान वई
कई राज कहिड़ो हुयो टाइम मुख़्तसरा लेकिन कुछ ॿुधाइण थो चाहियां राज कहिड़ो हुयो जो मुंहिंजी अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाहि अलैहा के अल्लाह एतिरो त पाक ऐं पाकीज़ा बनायो जो दुनिया जे कंहिं इंसान खे अम्मा फातिमा जे चेहरे जी त ख़बर कान हुई पर अम्मा फातिमा जे कदम जे माप जी बि ख़बर कान हुई त बतूल जे पेर जी माप केतिरी आहे एतिरे ताईं जो जॾहिं आयत मुबाहिला जो नुज़ूल थियो आहे यहूदनि सां मुंहिंजा दोस्त मुबाहिलो थी रहियो आहे मुझे सुनो मदीने जो ताजदार हिकड़ी आंगुर में इमाम हसन के हिकड़ी आंगुर में इमाम हुसैन के जो रब कुरान में चयो नदु अपना अना व अबनाअकुम तमा पंहिंजा पुट वठी अचो असां पंहिंजा पुट वठी अचो कुरान चयो पुट वठी अचो मुंहिंजो मुस्तफा इमाम हसन ऐं हुसैन खे वठी वञी रहियो आहे वक्त मुकसरा जब सूरे अहज़ाब जी ॿी आयत पढ़ां जंहिंमें अल्लाह जे ज़ात मना कई आहे त ख़बरदार थियो जंहिं बच्चे खे पालींदा हो भले ॼमण वक़्त तंहिंखां वठी वठो क़ुरान थो चवे उनखे कॾहिं बि पंहिंजो पुटु न सॾिजो यादि रखी छॾियो 22 सिपारे में सूरे अहज़ाब खोले ॾिसो अल्लाह मना कई आहे त जंहिंखे ताक़ियो आहे उनखे पुटु न चओ न्याणी हुजे उनखे धीउ न चओ जीअं समझदार थिए उनखे इत्तला ॾियो त तुंहिंजो पीउ फलाणो आहे तुंहिंजी माउ फलाणी आहे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जेकॾहिं कंहिंजे अबे अम्मा जी ख़बर ई न हुजे त पोइ छा कजे मुंहिंजे आका करीम फरमायो त ख़ुदा जो हुकुम आहे त उनखे ॿुधायो त तुंहिंजे अबे अम्मा जी ख़बर न आहे तुंहिंजो अबो आदम आहे तुंहिंजी माउ हवा आहे इन करे असां तोखे ताक़ियो आहे क़ुरान मना थो करे त जंहिंखे ताक़ियो उनखे पुटु न सॼो पर दुनिया जे लाइ कानून पियो आहे रब जो पंहिंजे महबूब जे लाइ कानून पियो उन इमाम हसन ऐं हुसैन जे लाइ जॾहिं रब क़ुरान में चयो त नदुरु अबनाअना व अबनाअकुम तव्हां पंहिंजा पुट वठी अचो ए यहूदियो मां मुस्तफा पंहिंजा पुट वठी थो अचां रब क़ुरान नाज़िल कयो रब चयो पुट वठी अचो मुंहिंजे मुस्तफा हिकिड़ी आंगुर में इमाम हसन खे वरितो ॿी आंगुर में इमाम हुसैन खे वरितो खुदाए त हसन ऐं हुसैन मुस्तफा जा पुट सॾण वारो केरु आहे क़ुरान जो जवाब ॾे गौर त कयो मुबाहिलो थी रहियो आहे बहस थी रहियो आहे ख़ुदा बहस मर्द कदा रब जो चवे महबूब जमील तव्हां पंहिंजूं औरतूं वठी अचो असां पंहिंजूं औरतूं वठी अचूं असवाज मुतहरात मुंहिंजे मुस्तफा जूं केतिरियूं मौजूद लेकिन मुंहिंजे मुस्तफा हिकिड़ी बचड़ी फातिमा खे वठी वञी रहियो आहे अल्लाह ताला हुकुम फरमायो अनफुसना कुरान के कादे कदे ओ मौलाना साहब कुरान के कादे कदे रब चयो अनफुसना व अनफुसकुम महबूब जमील तव्हां पाण बि अचो असी पाण बि अचूं था अल्लाह चयो पाण अचो मुंहिंजे महबूब मुस्तफा सोने अली खे फरमायो तूं बि हलिया दुनिया खे ॿुधायो त अली ऐं मुस्तफा सूरतूं अलॻि हन जिस्म अलॻि लेकिन मंज़िल हिकिड़ी आहे मां मुस्तफा की नथो चवां मुंहिंजो रब क़ुरान में ॿुधाए रहियो आहे असीज़ा ने वक्त मुकसरा काल हरी ने तमा कोते मोटा त अम्मा बतूल सुणी मुझे मुस्तफा जे पोयो हजरत अली के हुक्म जो ऐ सोना अली दुनिया जो दस्तूर मुर्स अगियां ज़ाल गला गला दुनिया जो दस्तूर मुर्स अगियां ज़ाल पोया लेकिन दुनिया जो दस्तूर पियो मुझे मुस्तफा जे बचन जे ला दस्तूर पियो अगियां मदीने जे ताजदार बसाइल में इमाम हसन ऐं हुसैन पोया अम्मा फातिमा मुझे मुस्तफा फरमायो अदा अली जी मुझे आका मुझे बचड़ीअ जे पेरनि जे मथां पेर रखंदो अचे ओ
पंहिंजे औरतुनि खे पर्दो न कराइण वारा, पंहिंजे औरतुनि खे बाज़ार में घुमाइण वारा, अम्मा फातिमा ज़हरा जो नालो वठी करे पंहिंजे बच्चनि खे बर्बाद करण वारा, खबरदार थी हसनैन करीमैन जे अमर जे पर्दे जे निहार, मुझे अम्मा साण जे पर्दे जे अंदाज़ दे निहार। ये तमाम दुनिया जी गाल कई, पर अम्मा फातिमा ज़हरा जो पर्दो अल्लाह दी दुनिया में न रखियो आहे। क़यामत जे मैदान के आदो रखो, ए नौजवान है भरीन का मोबाइल, ए मूवियूं भरियो पिया खणी वञो दुनिया जी आदो। ठोस दलील सां तो ॿुधायां, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बीबी मरियम बि पाका, बीबी आसिया बि पाका, अम्मा हवा बि शान वारिया, अम्मा खदीजतुल कुबरा बि शान वारिया। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, ॿुधायो सभई नबी हूंदा या न हूंदा? जवाब ॾियो। तमाम अंबिया मौजूद हूंदा, उन्हनि जूं न्याणियूं मौजूद हूंदियूं, उन्हनि जूं घर वारियूं मौजूद हूंदियूं। जिब्राइल अर्ज़ कंदो, ओ मुंहिंजा मौला, बीबी आसिया मुसरात तां गुज़री रही आहे। रब फरमाईंदो गुज़रण ॾियो। मौला हज़रत ईसा जी अम्मा बीबी मरियम गुज़री रही आहे। रब फरमाईंदो गुज़रण ॾियो। हर हिक जे लाइ हुकुम थींदो गुज़रण ॾियो। पर जेॾी महिल इमाम हसन ऐं हुसैन जी अमड़ ईंदी आहे, मदीने वारे ताजदार जी न्याणी ईंदी आहे, शेर ख़ुदा जी घरवारी ईंदी आहे, जिब्राइल अर्ज़ कंदो, या रसूल अल्लाह, बतूल गुज़री रही आहे। खोल हदीस जे किताबनि खे, मुंहिंजे रब जो हुकुम थींदो आहे, जिब्राइल जी रब जलील ऐलान कर, या अल्लाह कहिड़ो ऐलान कयां, या अहलल महशर, ऐलान ॿुधो, ये रिकॉर्डिंग थिए पई न, या अहलल महशर, ए महशर जे मैदान में हुजण वारो, आदम खां वठी करे आखिरी इंसान ताईं, आदम खां वठी करे आखिरी इंसान ताईं, पीर भी उते, वली भी, गौस भी, कुतुब भी, सहाबी भी, नबी भी, तमाम मौजूद ऐलान थींदो, या अहलल महशर, ओ महशर जे मैदान में रहण वारो, नकिसू रूसकुम, पंहिंजा कंध हेठि कयो। मैदान महशर में ऐलान थींदो, नकिसू रूसकुम, पंहिंजा कंध हेठि करे छॾियो। तवज्जो त कयो, ऐलान ख़त्म कोन थींदो जॾहिं तमाम महशर में रहण वारनि जा कंध हेठि थींदा। जिब्राइल अल्लाह जे हुकुम सां वरी ऐलान कंदो, अब्सारकुम, पंहिंजूं अखियूं बि बंदि कयो। मुसलमानों, अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा, बतूल सैन जो अंदाज़ो बुलाए नथो सघे त ख़ुदा उनखे मक़ाम कहिड़ो अता फरमाया। हुकुम थींदो, अब्सारकुम, पंहिंजूं अखियूं बि बंदि कयो। मां तव्हां खां थो पुछां, जॾहिं कंध हेठि थींदा त नज़र पवंदी, चवंदा नज़र त कान पवंदी, पर पाछे तो अंदाज़ो करे सघिजे थो, मुंहिंजे ख़ुदा खे इहा ॻाल्हि बि पसंदि नाहे। जीअं दुनिया जे अंदरि पंहिंजे महबूब जे बचड़ीअ जे पेर जे महबत में ख़ुदा दुनिया खे परे रखियो, महशर जे मैदान में भी ख़ुदा अम्मा फातिमा ज़हरा जे पाछे खां बि दुनिया खे परे थो रखे। 70,000 हूर अॻियां, 70,000 हूर पोयां, 70,000 हूर सॼे, 70,000 हूर खटे। ऐलान थींदो, वख़ुद्दू अब्सारकुम, पंहिंजूं अखियूं बि बंदि कयो। सभई इंतज़ार में थींदा, छा माजरा आहे? ऐलान थींदो, हत्ता तमुर्रु फातिमा बिन्त मुहम्मद, सुभान अल्लाह। ऐलान थींदो, सुने महबूब मुस्तफा जी बचड़ी हसनैन करीमैन जी अम्मा, सुने अली मुर्तज़ा जी प्यारी कुंवार मुसरात तां गुज़री रही आहे। पंहिंजे बच्चन खे पर्दो करा। मुसलमान हसनैन करीमैन जो आशिका ही अम्मा फातिमा ज़हरा सां जे निस्बत तो रखी त बच्चन खे पर्दो करा। मता सुभाणे महशर जे मैदान में अम्मा फातिमा ज़हरा मयार ॾेई थई त जेकॾहिं जो औरतुनि खे पर्दो करायो, उन औरतुनि खे अम्मा फातिमा ज़हरा जे मयार खां बचायो, छो त जंहिंसां प्यार हूंदो आहे उनजे हर अदा सां बि प्यार हूंदो आहे।
जैसा प्यार होगा उनके हर अदा साथी प्यार होगा दोस्तों वक्त इंतहाई मुख्तसरा मंजर तमाम मुतबीरा तमाम गाल पे कई कही बीबी सुगरा मदीने में जो रही उन जो सबर कह रहे हो शायद जिंदगी में तो न ॿुधो हुजे अखियूं दिल जा कंद खोले ॿुधी छॾ इन करे मुझे सुणे हुसैन रहायो त अल्लाह जे ज़ात खां मुझे बाबा मदीने जे ताजदार मां हुसैन जी सिक लाहण जे ला अबा हमशिके अम्मा बतूल वठी दुनिया मुझे अम्मा जे चेहरे जो के अंदाज़ो कोन हो कि हेॾो वॾो सफ़र आहे छो त मुझे हुसैन खे ख़बर आहे त करबला में छा थियण वारो आहे मुझे हुसैन खे ख़बर आहे त बाद में छा थियण वारो आहे इन करे सुनी सुगरा खे मदीने रहाए वियो त कायनात में कंहिंखे अंदाज़ो न लॻे इन शकिल सां बि अंदाज़ो न लॻे त बीबी सुगरा जी शक्ल अहिड़ी इन करे अम्मा फातिमा जी शक्ल अहिड़ी थी सघे थी मुसलमानो पर्देदारी कयो पर्दो कयो पंहिंजे बचन खे पर्दो कयो इन में बरकत आहे न कयो तव्हांजो मामलो आहे लेकिन मां थोरो अॻिते वधण थो चाहियां छो त टाइम इंतहाई मुख़्तसर हूंदो आहे मां अर्ज़ में कयो त उन अम्मा जे वजूद मां चैलेंज थो कयां तव्हां सभिनी जे आॾो तव्हां काइनात जे आॾो चैलेंज कयो जेॾी महिल मदीने पाक मां हसन इमाम आदि मकाम जो काफ़िलो निकिरी रहियो आहे टाइम थोरो आहे न त उहे शहर पढ़ी ॿुधाई त मुंहिंजे सुणे हुसैन कीअं पंहिंजे नाने खां मोकिलायो आहे सॼी दुनिया रोंदे गुज़ारींदी आहे ओ मुंहिंजा मौला उहे ॾींहं कर त मदीने जो दीदार कयूं अॼु मुंहिंजो सुणो हुसैन मदीनो छॾे रहियो आहे मां तो खातो चङो घर छॾींदो आहियां भले मदीने वेंदो आहियां ॿुधाए त रोई पोइ वचन खां मोकिलींदो आहियां बच्चा तोखे ॾिसी रोंदा हलिया अंदाज़ो लॻा जेॾी महिल मुंहिंजो हुसैन मदीने मां मोकिलाए निकितो हूंदो अज़ीज़ानी वक़्त जे हिसाब सां मां अॻिते हलण थो चाहियां त इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम उतां मदीने मां निकिरनि था मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजो काफ़िलो वठी करे काॾे था वञनि करबला जे लाइ बस हिकिड़ो जुमिलो ॿुधो मां मोटा पोइ ॾे मदीने जा सहाबी आया केर आया गाला केर आया इमाम हुसैन दे निहारे दिल पर हुसैन दे निहारे अर्ज़ करण लगा त ओ सुना हुसैन तव्हां जेकॾहिं वञो था त हिन सुणे अली अकबर खे छॾे वञो छो त जेॾी महिल बि सहाबनि खे सिक लॻंदी हुई हुज़ूर जे सहाबा खे मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक जी सिक लॻंदी हुई डोड़ी अचे सुणे अली अकबर जे निहारे पंहिंजे दिल जी उहा पाए ठारींदा हुया चैलेंज सां थो ॿुधाए हज़रत इमाम सुणो अली अकबर अल्लाह जे ज़ात उनखे मथे खां वठी करे पेरनि ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो बनायो आहे बनाइण वारो केरु आहे ॻाल्हि बनाइण वारो केरु आहे मुंहिंजो सुठो रब करीम आहे मिंट 5 बची विया आहिनि बस ॻाल्हि एतिरी करण खां पोइ मां यकदम पंहिंजे मक़सद जे तरफ़ मोटां छो त अॼु तव्हांखे छो त अॼु 8 मुहर्रम आहे सुभाणे 9 मुहर्रम आहे 10 मुहर्रम आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो कुझु हदीसूं बयान करण थो चाहियां ॻाल्हियूं खोड़ सारियूं दिलि में रखी आयो हुउसि लेकिन हिकिड़ी शइ ज़हन में रखो सभ खां पहिरीं इमाम आली मक़ाम जे मोहब्बत में इमाम आली मक़ाम जे रब में रोज़ जाइज़ या नाजाइज़ अम्मा उम्मे सलमा जे दरबार में वठी हला जेॾी महिल अम्मा उम्मे सलमा फरमाए थी त हिकु ॾियारे मदीने जे वीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाण हुजरे में अंदर वेंदे मूंखे फरमायो ऐ उम्मे सलमा जी मुंहिंजा आका इते दरवाज़े ते वेठी हुजजां मां मुस्तफ़ा अंदर थो वञा कंहिंखे बि अंदर न छॾिजां अम्मा उम्मे सलमा सुणी फरमाईंदी आहे कुझु घड़ियूं गुज़रियूं लाडलो हुसैन अची वियो
इमाम हुसैन जी वयो अंदर वञण जो असरार कए अम्मा बहुत कोशिश कई जबरदस्ती हलियो जो त प्यार प्यार हूंदो आहे अम्मा उम्मे सलमा सुणी फरमाईंदी आहे कुछ लम्हात गुज़रिया त अकराम के सिसकिन जो आवाज ॿुधण में आयो इन महसूस जो त अंदर को रोई रहियो आहे पापा ने बेवसती करे दरवाजो खोलिया दिसा त मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुने हुसैन के हंजरी में बेहारे रुखसार के चुमी रहियो कलड़न के चुमी रहियो छाती के चुमी रहियो अखर मालड़ कलाड़े रहियो मदीने जे ताजदार फरमायो अरे उम्मे सलमा अजो वो मलाइको आयो जेको अग में कदही भी न आयो और कदा मुझा दोस्त अजीज आका करीम अलैहिस्सलाम फरमायो अरे उम्मे सलमा हीर बुधाए वयो ओ मुझा मुस्तफा इन तुझे शहजादे के तुझे कलमे वारा करबला में शहीद कंदा तफसीर करो लेकिन मां मुख्तसर अचा आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रुकी इहा ॻाल्हि कान कई मुझे मदीने जे वीर पंहिंजे पाक हथ मुबारक सां उहा शीशी जेका जंहिंमें मिटी मौजूद आहे उहा बि पाण फरमायो ऐं उम्मे सलमा अचे हीअ शीशी वठी रख पाण वटि हीअ बि संभाले रखजां जॾहिं हिन जे मिटीअ जो रंग तब्दील थी वञे पक सम्झजां त मुंहिंजो हुसैन करबला में शहीद थी वयो वक्त थोरो मां जेकॾहिं तोखां नंढड़ो हिकिड़ो सवाल कयां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पुट हुया या घणा पुट हुया प्यार के साथ कंदो जो हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे पुट हुया या सभिनी खां वधीक प्यार के साथ कंदो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां तो ॿाहिरनि खे साड़ थींदो भाइरन के सारो थींदो हो माटेला भाइर हुया उन्हनि पाण में सलाह कई हाणे कहिड़ो को तरीक़ो अख़्तियार कयो जो बाक़ी खां इजाज़त वठी भाउ खे हली जंगल में कहे बघड़ जे हवाले करे अचो जंगल में हलंदासीं थोरो लापरवाही कंदासीं बघड़ जाम बघड़ अचे वेंदा सुणे यूसुफ खे ख़तम करे बाबा सां छा कयो पुटन जे दिल में ख्याल आयो त हेड़ो तरीक़ो अख़्तियार कयो खलील सुणे याकूब अलैहिस्सलाम जे पुटन जे दिल में ख्याल आयो अर्ज़ कयो बाबा असांजी दिल थी जे असांजो भाउ दलील तो क़ुरान की आयत पेश करंदो जाए इन करे खोले तो ॿुधायां बाबा बचड़ो असां भाउ असांखे ॾे उनखे वठी वञो बच्चन जे दिल में ख्याल उन्हनि पंहिंजी प्लान ठाही आहे उन्हनि प्लान ठाहे बस कई हज़रत याकूब अलैहिस्सलाम जेको उन्हनि के पुट जे बारे में चयो रब कुरान में बयान कयो रब रब कुरान में बयान कयो छा तो चवे क़ाल इन्नी ला यहज़ुननी अन तज़हबू बी व अख़ाफ़ु अन याकुलहु ज़िब व अंतुम अन्हु गाफ़िलून दिल में बखड़ा वाली ॻाल्हि सोची याकूब अलैहिस्सलाम पुटन खे चवण लॻो ॻाल्हि ॿुधो मता ईअं न थिए जो तव्हां मुंहिंजे हिन यूसुफ खे जंगल में वठी वञो ऐं तव्हां पंहिंजे लापरवाहीअ में शुरू थी वञो मता को बघड़ अचे मता को बघड़ अचे मुझे बच्चे के तकलीफ न ॾेई वञे मता को बघड़ तकलीफ न ॾेई वञे इन जी तकलीफ मूंखे बुखारो कंदी पुटन जे दिल में ख़याल आयो उन्हनि प्लानिंग बनाई मुझे करीम रब पंहिंजे नबीअ जे ज़ुबान मां लफ़्ज़ चवराया मां तोखां थो पुछां दुनिया जे अंदर दुनिया वारा प्लान ठाहीन रब पंहिंजे नबीअ खे इत्तला ॾे पर जेको प्लान मुझे अल्लाह जे कुदरत में तय थियल हुजे ॿुधा रब पंहिंजे महबूब खे ॿुधाईंदो या कोन ॿुधाईंदो अज़ीज़ा ने ॻाल्हि डिघी थी वेंदी वक़्तु महदूद थी वियो हाणे इजाज़त ॾियो त 8 हदीसूं लिखी आयो आहियां हसनैन करीमैन सां प्यार अचे छो त पढ़ी वारो
ईंदड़ जुमो कहीं मरम खां पोइ ईंदो। याद रखो सोनारे ॾे जॾहिं सोन खणी वञिबो आहे त हू कीअं परखींदो आहे सोन खे? ॻाल्हायो कीअं विकिरो कयो हूंदो न कॾहिं ॾियण वक़्तु त जेको वणे से ठोके छॾींदो आहे, पर जॾहिं वठंदो आहे त बाहि परखींदो आहे। त मां तव्हांखे चवंदुमि त ही जेके दिहाड़ा अची रहिया आहिनि असां आहियूं पक्का सुन्नी हुसैनी। आले रसूल जी निस्बत कुछ भी न होती है। असांजे दम दम में रग रग में खून जे कतरे कतरे में सुने हुसैन सां प्यार, आले रसूल सां प्यार। लेकिन ये जेके कुछ ॾींहंनि जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मौसम जे हवाले सां जेको माहौल करंदो आहे, इन मौसम जे हवाले सां ॿिनि ॻाल्हियुनि खे ॾिसणु ज़रूरी आहे। सभ खां पहिरीं इन ॻाल्हि खे ॾिसणो आहे ऐं गौर सां ॾिसिजो मुझे महबूब मदीने जे बचड़न जे नाले वठण सां दिल ठरे कहने की ऐं सड़े कहने की। हाणे पहिरीं हदीस ॿुध त तोखे बि ख़बर पवे त तूं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे बचड़न सां जेको प्यार थो करी, अली अली थो करी, अली अली करो तुंहिंजे हक़ में केतिरे हद ताईं आहे। हदीस मां तोखे ॿुधायां इमाम तिरमिज़ी जी, लेकिन उन हदीस जी सनद ॿुध। अॼु हदीसूं सनद सां लिखी आयो आहे। मूंखे ख़बर ई पटी त टाउन जो शहर आहे, नंढो थी वॾो थियो आहे। तोखे ख़बर आहे जो मोबाइलूं बि भरबियूं खोड़ इंतज़ार में वेठा हूंदा त जो सजण साईं जो फ़क़ीर मां संतूं सारा शइ खणी आयो आहियां तुंहिंजो पटी बंद छा पर दुनिया जे अंदर चैलेंज थो कयां इंशाअल्लाह ताला कोई बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इनकार न करे सघंदो। इमाम तिरमिज़ी जी हदीस ॿुध। इमाम तिरमिज़ी साईं फरमाए थो हीअ हदीस मूं ॿुधी आहे कंहिंखां नाला ॿुधिजा। हीअ हदीस मूं ॿुधी आहे नसर बिन अली खां। नसर बिन अली फरमाए थो हीअ हदीस मूं ॿुधी आहे जाफर बिन मुहम्मद खां। जाफर बिन मुहम्मद फरमाए थो हीअ हदीस मूं ॿुधी आहे पंहिंजे भाउ इमाम मूसा काज़िम खां। इमाम मूसा काज़िम फरमाए थो हीअ हदीस मूं पंहिंजे पीउ इमाम जाफर सादिक खां ॿुधी आहे। इमाम जाफर सादिक साईं फरमाए थो हीअ हदीस मूं पंहिंजे बाबे इमाम बाक़िर साईं खां ॿुधी आहे। इमाम बाक़िर साईं फरमाए थो हीअ हदीस मूं पंहिंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधी आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो हीअ हदीस मूं पंहिंजे बाबे इमाम हुसैन खां ॿुधी आहे। इमाम हुसैन फरमाए थो हीअ हदीस मूं पंहिंजे बाबे इमाम अली बिन अबी तालिब खां ॿुधी आहे। सुनो अली मुर्तज़ा फरमाए थो त हीअ मूं हदीस पंहिंजे महबूब मुस्तफा जे पाक ज़ुबान मां ॿुधी आहे। इनके हेतिरा दलील ॾिननि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन एतिरनि दलीलनि खां पोइ तोखे सुबुह बि ॾसींदो हलां। इमाम तिरमिज़ी जे किताब में मौजूद आहे जुल्द नंबर 32 सुफ़ो नंबर 215 ते वञी खोल त ख़बर पवे। हाणे हदीस ॿुधी पोइ दिलि ठार हवाला त ॿुधाई हाणे हदीस ॿुधी पोइ दिलि ठार। हदीस चाहे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में मुझे महबूब पंहिंजे पाक घर में मौजूद हैं। इमाम हसन हुसैन सुनो, फातिमा ज़हरा सुने, अली मुर्तज़ा उन्हनि सां कचहरी करे हुजूर अचनि था मस्जिद नबवी में। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सहाबा जा सफ़ मौजूद हैं। मदीने जे ताजदार फरमायो मन अहब्बहा हसन ऐं हुसैन हंज में हसन ऐं हुसैन हंज में हबीब ने इशारो ॾिनो फरमायो मन अहब्बहा तमाम जेको बि माण्हू हिन मुंहिंजे ॿिनि बचड़नि सां प्यार कंदो हसन ऐं गाला गाला हसन ऐं लेकिन गौर सां ॿुधजा पूरे महरम महीने जे लाइ मां तोखे चैलेंज थो ॾियां। इमाम हसन जो शान इमाम हुसैन जो शान बयान थींदो आहे, घोड़नि जो शान बयान थींदो आहे, मेथीअ जो शान बयान थींदो आहे, पुड़नि जो शान बयान थींदो आहे, पीखण जो शान बयान थींदो आहे, मगर इमाम हसन जो ज़ुबान ते नालो न वरितो वेंदो आहे। छो
जवाब जो हसनैन करीमैन सां प्यार करण वारो इमाम हसन तो वॾो बचड़ो अम्मा फातिमा ज़हरा जो सरदार कंधार पुट अम्मा फातिमा ज़हरा जो मुझे हुसैन उनके आका सदीदो इमाम हसन साईं तो वॾो लेकिन इमाम हसन जो जिक्र छो नथो कयो वञे जे चङी दिल खोले हुजे जिक्र त इहो वक़्तु ॿुधाए छॾे त इमाम हसन जो जिक्र छो नथो कयो वञे वाहिद है सुन्नी सुने अब्दुल कादिर जीलानी दिलवर दस्तगीर जा मुरीद अल्लाह का प्यार करने वाला जेके इमाम हसन जो शान भी बयान करता है इमाम हुसैन जो शान भी बयान पहले बुधाई चैत्र इहो सबब बुधाई हा बुधी छड़े इमाम हुसैन जो ताकत दिल का पुछो पूरी मजलिस में वञो तव्हां चैलेंज थो कयां मजलिस असां के केसा इख्तिलाफ न आहे ये फकीरानी मस्जिद आहे इन फकीरानी मस्जिद में गंदी जुबान कोन हलंदी आहे इन फकीरानी मस्जिद में तंकीद कान हलंदी आहे पर इन फकीरन जे मस्जिद में हक़ ऐं सच जो अलम भी बुलंद ज़रूर थींदो आहे सजन साईं जा फकीर आहियो गंदी जुबान कॾहिं सिखी कोन्हे का हिकमत ॻाल्हाइण सिखियो कोन्हे को पर आशिक़ जे मुनाफ़िक़नि जे पधरे करण में इनकार भी कोन कंदा हो यादि रखी छॾियो तमामु प्रोग्रामनि में वञो मां सोणे हुसैन जे नाम तां क़ुर्बान अली अकबर जे नाम तां क़ुर्बान सोणे कासिम घोट जे नाम तां क़ुर्बान अली असगर जे नाम तां क़ुर्बान लेकिन इमाम हसन त मुंहिंजे अम्मा जो वॾो बच्चो आहे उन जे नाम तां क़ुर्बान भी था आहियो न लेकिन तव्हांखे ज़िक्र न मिलंदो जिक्र न मिलंदो हकीकत में रहने वाला सोचो अल्लाह दिल ऐं दिमाग़ ॾिनो अथव त छो हाणे छो बर्द में मां तो तव्हांखे ॿुधायां इन करे न मिलंदो आहे मदीने जे साईं जे ज़ुबान मां जेको निकिरे उहो पूरो थींदो या न थींदो जवाब ॾियो हबीबन ऐलान कयो त मुंहिंजा ही ॿ बचड़ा जन्नत जा गुल हसन ऐं हुसैन मुझे मुस्तफा फरमायो सोने हसन ने न्यारे ही मुझो उहो दलेर पुत्र ऐं ही मुझो उहो तहम्मुल वारो पुत्र जेको पंहिंजो ताज ऐं तख्त ॾींदो लेकिन मां मुस्तफा जे उम्मत खे उन जे खून जूं नदियूं वहाइण खां बचाईंदो हुकुम कंहिंखे चयो मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो इमाम हसन सुणे पंहिंजी हुकूमत पंहिंजो तख्त 6 महीना बि न रही हज़रत अमीर मुआविया खे ॾिनो हालांकि उन वक़्तु इमाम हसन कमज़ोर न हुयो उन जी फौज कमज़ोर न हुई फौजी भी हुया ताकत भी हुई लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे नाले जी ज़ुबान जेके रब कुन फयकून बनायो आहे उहा पूरी करी हुई सोने हसन पाक पंहिंजो ताज तख्त जेको हुकूमत जो तख्त हुयो हुकूमत जो तख्त हज़रत अमीर मुआविया जे हवाले कयो अॼु ॾींहं ताईं इन करे असांजा दोस्त इमाम हसन सोने जो ज़िक्र ई न कंदा आहिनि त उन ताज तख्त अमीर मुआविया जे हवाले छो कयो तूं केरु थींदो आहीं मां केरु थींदो आहियां जेके मालिक आहियां उन्हनि करे छॾियो मर्ज़ी मालिकनि जी आहे और साहब जी ॾिसजो ॿुधिजो तौहीद नाहे हक़ीक़त थो ॿुधायां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असां इमाम हसन जो शान भी बयान कंदासीं इमाम हुसैन जो शान भी बयान कंदासीं अज़ीज़ा जे मन पढ़ण जो मूंखे मदीने जे ताजदार छा फरमायो मन अहब्बहा सईद हिननि मुंहिंजे ॿिन्ही शहज़ादनि सां जेको प्यार कंदो व अबाहुमा ऐं हिननि जे दिल पर बाबे सां जेको प्यार कंदो हसनैन करीमन जो बाबू कहिड़ा ॻाल्हि अली जो नालो वठंदे लुटी थी खाई दिल खोले जो है नीयत आई दिल खोले अली कर खबर खबर तो मोमिन की छड़ी मुनाफिक का दिया चली अली करे मोमिन दिल छड़ी पवंदई अली करे मोमिन दिल छड़ी पवंदई दिल छड़ी पवंदई मदीने पाक परी पवंदई अल्लाह परी पवंदई अली करे मोमिन दिल छड़ी पवंदई छोकरनि खे मोबाइल ॾेई छॾींदा आहिनि और कई घटमनि में पिया उहे छोकिरा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कैसेटियूं हलाईंदा आहिनि पोइ तोखे बि हींअर वॾा गलीअ घटीअ में तूं अली कर ख़बर पई अलीअ जो नालो ॿुधण सां चहिरो गुलाब वांगुरु टिड़े कंहिंजे थो ऐं चहिरो बंदि कंहिंजो थो थिए जंहिंजो बंदि थी वञे ॿुधो हदीस मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिर्मिज़ी शरीफ जी हदीस आहे सुफ़ो नंबर 213 थो ॿुधाए जुल्द नंबर 2 थो ॿुधाए
मदीने जे मीर फरमायो ला युहिब्बु अलिय्यम मुनाफिकुन ला युहिब्बु अलिय्यम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मुमिन। शेर को मदीने जे ताजदार फरमायो मां मुस्तफा ऐलान तो कया मुनाफिक कदहीं भी मुझे अता अली सां प्यार न कंदो। मुनाफिक कदहीं भी शेर खुदा सां प्यार भला शेर खुदा सां प्यार कोन कंदो। मुझे मुस्तफा फरमायो वला युबग़िदुहु मुमिन ऐं जेको मोमिन हूंदो उहो मुझे अता अली सां कदहीं भी बुग़्ज़ कोन रखंदो। हर जगह पे अली अली कर माण्हुनि जे चेहरनि जे बिहार ख़बर पइजी वई त चेहरो मुल्के के जो तो नालो तो अली जो तो वठी न सोणे अली जे नाले सां तकलीफ़ दे उते ई तू मोहब्बत हो जेको इंडिया जो गाना ॻाइण वारो आहे उन जी तारीफ़ कर त केर को कोन चवंदो अली जे नाले सां तकलीफ़ छो थी थिए। मूंखे चवण दे हदीस बयान कयां या तय वग़ैरह सां छा कयां ॿुधाए। खुदा जो कसम ताके अंदाज़ो ही को देखो तो मुझे मुस्तफा हसनैन करीम में सा केतरो प्यार तो करे। हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह जे बाजा बच्चा जा कोठा खबर थोड़ा दावत में हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह फरमाए तो दखलतु अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा यमशी अला अरबातिन व अला सहरिन अल हसन वल हुसैन यक़ूल नअमल जमल जमलकुमा। हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह फरमाए तो अचानक हुजूर जे दरबार में वैसे छा दिठम त मुंहिंजा आका पंहिंजा हथड़ा हेठि करे हेठि ही हथड़ा करे ऐं हली रहिया आहिनि। हुजूर जे पुठीअ ते इमाम हसन बि वेठो आहे त इमाम हुसैन बि वेठो आहे। हसन वल हुसैन पुठी मुबारक ते शहजादा वेठा आहिनि जो मदीने जो ताजदार पंहिंजे उते हुजरे मुबारक में हली रहियो आहे। अकेलो लफ्ज़ निहार पाण फरमाईंदा हुजूर फरमाए रहे आहिनि शहजादे खे नअमल जमल जमलकुमा जो ख़बर तव्हां जी सवारी तव्हां खे वणे थी या कान थी वणे। ऐं मुस्लमान तो के अंदाज़ो ही कोने त मुझो मुस्तफा करीम केतिरो प्यार तो करे पंहिंजे बचड़नि सां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ी जेकॾहिं चवी त हदीस सोणे अलीअ जी ॿुधाए छॾी ता त तुंहिंजे अंदर जी कट बि लहे लेकिन याद करे छॾे हिकिड़ी हदीस सहाबा जी ज़रूर ॿुधाईंदो मैं लेकिन उहा सनद सां गॾु ॿुधाईंदो मैं। मता चवी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त ॻाल्हि में रिया करण वारे ते ख़ुदा जी लानत हूंदी आहे। आशिक फ़क़ीर उहे हूंदा आहिनि जेके हक़ ऐं सदाकत जो नारो बुलंद करे ॾेखारींदा आहिनि। पहिरीं हदीस जी सनद ॿुधो बाद में हदीस तो बयान कयां। इमाम तिरमिज़ी सुणे बयान कई आहे। ॿियो नंबर इमाम सुयूती अदाब मुबाल वाला चङी तरह पर इमाम तिरमिज़ी बयान कई आहे। इमाम सुयूती बयान कई आहे। इमाम मुस्तदरिक हाकिम में बयान थी आहे। अल्लामा तिबरी बयान कई आहे। मदारिज नबुवत वाले बयान कई आहे। रियाज़ुन नज़र वाले बयान कई आहे। कंजुल अमाल वाले बयान कई आहे। इब्न असाकिर बयान कई आहे। 8 सनदूं ॾेई करे हदीस तो चवां मुझे मदीने जे मीर फरमायो ला यजतमिउ हक़ हाज़िहिल अरबा ला यजतमिउ हुब्ब हाज़िहिल अरबा इल्ला फी क़ल्बि मुमिनिन अबू बकर उमर उस्मान अली। फरमायो मां मुस्तफा ऐलान तो कया मां मुस्तफा ऐलान तो कया कहजे भी दिल में हिन चैन मुझे आशिकन जी मोहब्बत कर नथी थी सके इल्ला थी सके थी फिर कल्ब मुमिन जे जी दिल मोमिन वारी हुंदी उन जे दिल में अबू बकर सां भी प्यार हुंदो त उमर उस्मान अली मुर्तज़ा सां भी प्यार हुंदो। हदीस बुधाइने मुझे महबूब मुस्तफा दे चईनी यारन जी हाने आखिरी हदीस घणी लिखी आहे वक्त जो साथ कोने सुबह अली जे शान जी हदीस बयान न कया तो दुख ने जीवन ईंदड़ जो में केर जिए केर मरे काई खबर काने का लेकिन तिरमिज़ी शरीफ जी हदीस बुध कन्ना खोले बुध मस्जिद नबवी केरी मस्जिद गालाय तो सही पटवा मस्जिद नबवी रूए ज़मीन ते
काबतुल्लाह जे हर मकाम बाद इज्जत ऐं अज़मत वारी जगह जो महबूब जी मस्जिद गल महबूब जी मस्जिद नबवी मुझे महबूब मुस्तफा जे मस्जिद नबवी जी खुदा तां के दीदार नसीब असल केतरी हुई सोने उस्मान केतरी खरीद कई अबू बकर सिद्दीक पांजो घरो मस्जिद में कीअं ॾिनो उते वञ त ख़बर पवे न किस वञी न उते तो के ख़बर पवे बहरहाल टाइम मुकसरा मां सोने अलीअ जो शान बयान कंदे मुंहिंजा दोस्त थी त हुजूर जे मस्जिद नबवी में सहाबा जा घर ही हूंदा हुया जो त सहाबा जी तमन्ना हूंदी आहे अबू बकर सिद्दीक जी तमन्ना त मां अख खोलिया त महबूब जो दीदार कयां सोने उमर जी तमन्ना अख खोलिया त दीदार कयां उस्मान सोने जी तमन्ना अख खोलिया त दीदार कयां अली त आहे ई गद सोने अली जो घर थोड़ो की पर भरवा मुझे मुस्तफा करीम फरमायो अदा अली मां पंहिंजे नियाणी जी एतरी जुदाई बर्दाश्त न थो करे सघां इहो घर छॾे मां मुस्तफा जे घर में अचो महबूब जे घर में घर जेको ओ त फलाणे सहाबीअ जो हुजूर फरमायो उन सां ॻाल्हाए था वठो सोने अली उन सां ॻाल्हि कई त महबूब ने हीअ फरमायो तो हू घर मूंखां वठ पर भरो घर हो खदक जे घर में ही घर मूंखे दे उन चयो त ही सोना अली तूं घर जो चवी जे मुझे मुस्तफा जी रज़ा है त ही घर भी महबूब जो हू घर भी महबूब जो मां भी पंहिंजे महबूब जो असीसा ने मस्जिद नबवी में ही घर मैं खालिद ॾिसी आयो खुदा हड़ी के नसीब कंदो मुसलमानो हिक ॾींहुं मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान कयो जो त सहाबा जे घर जा दरवा हेॾो सहाबी जो दरवाज़ो खोले सिधो मस्जिद नबवी में होॾो सहाबी जो दरवाज़ो खोले सिधो मस्जिद नबवी में हेॾो सहाबी जो दरवाज़ो खोले सिधो मस्जिद नबवी में अॼु मदीने जो शहंशाह ऐलान थो करे छा थो करे मुखातिब कैसा हजरत अली साईं कैसा हजरत अली साईं मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या अली ला यहिल लिअहदिन यजनुब फिल मस्जिद गैरी व गैरिक अता अली ऐ अली जी मुझा आका मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अता अली अज खां वठी जीअं मां मुस्तफा खे इन मस्जिद नबवी जे अंदर गुस्ल जे हालत में अचण जायज़ ये तो अली के भी हिन मस्जिद में गुस्ल जे हालत में हलण ऐं घुमण इजाज़त गरीब सिर्फ भी मुखे ई तोखे सोना अली तोखा ई मुखा सवा कंहिंखे भी इजाज़त कोन्हे ई जब हुजूर तमाम सहाबा के फरमायो त बाकी सहाबा पंहिंजा घर जा दरवाजा यू टर्न कराए ॿाहिरि तरफ़ करे छॾियो तमाम सहाबा पंहिंजे घर जा दरवाजा फेराए छॾिया हिकिड़े साथी अर्ज़ कयो त या रसूल उनखे अखियुनि में लुड़क आया तारीख़ ब हवाला ॾिना त उनजे अखियुनि में लुड़क ॾिसी करे उनजे दिलि में ख़्यालु थियो अॼु असांजे नेमत खां रहिजी वियासीं मुंहिंजे मुस्तफा करीम त पंहिंजे अखियुनि में लुड़क बर्दाश्त नहीं कंदो आहे आका करीम ने हारे फरमायो ऐ रोण वारा मोहब्बत ऐं इश्क वारा इश्क में रोई रहियो हो मोहब्बत में रोई रहियो हो हुजूर फरमायो मां मुस्तफा जो ही आर्डर कोन्हे ही रब्बे ज़ुल जलाल जो आर्डर ओ मुसलमान उन अली सां प्यार करणो आहे हिकिड़ो ॻाल्हि आहे करणो न करणो लेकिन याद रखी छॾ शेर खुदा सां प्यार कर लेकिन मुझे महबूब मुस्तफा करीम जे असहाब सां भी प्यार याद रखी छॾजां अली मुर्तज़ा जो इहो एतिरो शान वधाइण वारो त खुदा ॿुधाइण वारो केरु आहे जवाब ॾे गाला ॿुधाइण वारो केरु आहे अली मुर्तज़ा शेर खुदा के इल्म जो दरवाज़ो शहर केरु आहे गाला शहर केरु आहे मदीने जो सही दरवाज़ो केरु आहे अली मुर्तज़ा ॿुधाइण वारो केरु आहे जो मदीने जो ताज गाला केरु ॿुधाइण वारो मदीने जो ताजदार ॿुधाए रहियो आहे त अलीअ खे हेतिरो इल्म आहे मदीने जो ताजदार ॿुधाए रहियो आहे त अलीअ जो ही शान आहे मदीने जो ताजदार ॿुधाए रहियो आहे त
अबू बकर जी ही इज्जत रब कया, उमर जी रब इज्जत ही कया। खुदा जो कसम तो के तारीख जो हवालो निको तो हला वो तो जैसा बुझाई गौर कर जरे अबू बकर सिद्दीक सुने जो तो इन दुनिया में आने लती थे पान ऐलान था कर तो मुझे जनाजो पढ़ रखा बाद में मुझे दफन कर रखा बाद में मुझे मैयत के खड़ी करे रसूलुल्लाह जे रोजे अतहर जे दरवाजे पे रख जो और मुझे महबूब जा सहाबियों सभी हुजूर जे दरवाजे के सामने भी दुरूद और सलाम पढ़ शुरू कर जो वो जे महबूब जे हुक्म सा पानी ताला कुफा कुंजू खुली वजन अबू बकर के हुजूर जे कदम में रख जो न खड़ी जन्नत और बकी में रखी है जो सुभान अल्लाह। दुनिया की तारीख का गवाह हुआ अबू बकर सिद्दीक सोने दुनिया छड़िया मुझा दोस्त अजीज दुनिया छड़िया ये कयो गयो हुजूर जो दरड़ो खुलो अबू बकर सिद्दीक को कदमन में आ मां तो खां पूछा ईमानदारी से बुधा मदीने में जन्नत आहे गाला रियाज में जन्नत बुझी थई काथे आवा ए थाजो पुराणो विचारो के वयो मदीने में जन्नत काथे अचो हुजूर फरमा मां बैन बैती व मिंबरी रोज़तम मिन रियाज़िल जन्नह। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे रोज़े अतहर दे इशारो करे घर में पाण फरमायो मुझे हिन घर खां वठी हिन मुझे मिंबर ताईं हे जेको विचो टुकरो आ मुस्तफा ऐलान त कहे हे जन्नत जो टुकरो आ चाचा सूरत तू भी ॾिसी आयो आ अल्लाह सभिनी खे नसीब कजो। अज़ीज दोस्तो उहो जन्नत जे टुकरे ला हुजूर फरमायो जेके ईमान जे हालत में बरकत नसीब जो मां मुस्तफा उन जे ला शफाअत खे वाजिब करार तो चला मां तो खां पूछा उन टुकरे में जेको बरकत नफल पड़े उन टुकरे में बरकत नफल पड़े जन्नत उन जे ला वाजिब थे मदीने जो साईं फरमाए पर उन टुकरे में गुंबद खजरा जे अंदर जेके हुजूर जे कदमन में सुता पिया हन रात जो भी ॾींहं जो उन जे ला जन्नत वाजिब आहे या कोन जवाब दे 70,000 मलाइक सुबह जो दुरूद और सलाम 70,000 मलाइक शाम जो दुरूद और सलाम काथे जो गुंबद खजरा दे गुंबद खजरा दे हेठो मदीने जे ताजदार जे कदम ने अबू बकर सिद्दीक भी सुतो पियो थे उमर फारूक भी सुतो पियो थे अदब कर न कदे पंजा वई जहान वजे मता सुभाणे हसरत रही वजे त के बुधायो को न हो असा फकीर हो तो के बुधायो था शेर खुदा से प्यार कर आले रसूल से प्यार कर जान कुर्बान कर असहाबे रसूल जो अदब कर त लुड़ी दे याद रखी चले टाइम ताजो हजरत का 20 मिनट मथे वठी हां लेकिन छा कया मुझा दोस्त अंदर जी हिकड़ी बाहि हुई जेका दिल जे तमा तमा जा आरो खोलिया यकीन कयो खुद वो एतो मुझे आरुआ ये वचन जा पेट थी वजह न हालांकि बुधायो ताके कल दहे बजे तो कराची ला दे तो हां शदीद बारिश वसाई तो बारिश को दे को तो हां रात बारिश हले पई मेमण कोट पे मुझो प्रोग्राम हले पियो रात 12 बजे प्रोग्राम खत्म करे मेमण कोट कराची माने तो हां सुबह बचन खां तो घर को तो हां केतरो थकूदो इंसान हां पर वो भी दिल जे त महबूब जे कचरा जो शान बयान कया साहब जो शान बयान कया अगे जुमे ते बीजे अजवरी जवातो इंशाअल्लाह ताला सब का पहली सुभान नजर न्याज फकीर जे तरफ का हमेशा नहीं गई थी तो सुभान अल्लाह हसबे महमूद थी तो बता समझो तो मुल्लो चलो तो कदो रहे मुल्ला नहीं सजर सही जा फकीर हक सजर सही न्याज करने वाला हो न्याज गाला न्याज नजर अल्लाह नजर अल्लाह न्याज गाला गाला मुझा मौला खैर तुझे नाले सा जो सोने हुसैन जी दरबार सबीलू कयो दिल कोने गजमा कयो लगायो लेकिन मुझा दोस्त अजीज हिकड़ी शे पक्की कयो लगायो भी सबीलू हलायो भी सबीलू पियो भी सबीलू कयो भी सबीलू लेकिन उन शख्स सा या उन जी लगायल न सबील कहिया न उन जो न्यास खाइणो आ कहिड़े शख्स जो जेको मुझे सोने मदीने जे ताजदार जे सहाबा अबू बकर उमर उस्मान जे शान में बेअदबी कर जो उन सां लगाईंदासीं उन सां छो अगर तुझे अबे या तुझे अम्मा या तुझे चाचे या तुझे दादे के केर गालियों दे वक्त थे खाइंदे ईमान सां जवाब दे गाला गाला खाइंदे पर जेकर अजे मिथ करे त हिकड़ो शर्त रखंदेस चौदस जी का खावा थो और शर्त मुझो त जेकी अगी गलती कई थी इन माफी वठा अदा ई है ना माफी वठो मां तो सा खाइण ला तैयार हां जेस
तुझो लंगर भी खाईंदासीं, तुझो न्याज़ भी खाईंदासीं, तुझो लाइ मुझे हुसैन जे लाइ लंगर न्याज़ खां नफ़रत नाहे, तुझे बदल अक़ीदत खां नफ़रत आहे। तू ऐलान कर त अबू बकर सिद्दीक़ सुनो हक़ जो सहाबी आहे, उमर फारूक हक़ जो सहाबी आहे, उस्मान ज़िन्नुरैन हक़ जो सहाबी आहे। तुझो लंगर ऐं न्याज़ खाइण करे जी शइ आहे। जो कॾहिं असांजो पेश इमाम फ़क़ीर आशिक़ हली वे हिते हवाईंदो इंशाअल्लाह ताला हुसैनी आहियूं, पक्का हुसैनी आहियूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बाक़ी वधीक मां नथो चवां, बस एतिरो चवंदो त पंहिंजे औरतुनि खे जेको तव्हां गलियुनि में खुद ईमानदारी सां फ़ैसिलो कयो, पंहिंजे ज़मीर खां पुछो छा सच चवण जो मूंखे मूं वटि इल्मु मौजूद आहे। अहले तशय्युद जो हिकिड़ो मुजाहिद आलिम आहे, उन खोले फेसबुक ते बि ॾाढी उहा अॼुकल्ह हली पई, उन ऐलान करे पंहिंजे अहले तशय्युद जे दोस्तनि खे थो चवे तो गमे हुसैन का सवाल ईमान मुकम्मल कोन्हे, लेकिन कम कहिड़ो था कयूं? तीर ऐं नेज़ा, छुरियूं ऐं चाकू हलिया त सही पर हलाया कंहिं हलिया त सही पर हलाइण वारा केर आहिनि? उहे त यज़ीदी आहिनि। मुंहिंजे सोने हुसैन जे ख़ीमन में त रब जे क़ुरान जी तमाम पंहिंजे महफ़िल में अल्लाह जे क़ुरान जूं लोलियूं ॾे, पंहिंजे ख़ुद फ़ैसिलो वञी कर। जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे मामलात थियनि था, औरतूं गॾु थियनि थियूं, तोखे पंहिंजे पैदा करण रब जो कसम थो ॾियां, उन महिल फ़ैसिलो कजां, हेठि बि निहारजां, मथे बि निहारजां, अर्श ते बि निहारजां। पोइ पंहिंजे दिलि खां फ़ैसिलो पुछजां त छा क़ुरान करीम जी ॿोली लोली हली रही आहे या का ॿी हली रही आहे? पंहिंजे बचनि खे पर्देदार बनायो, सुभाणे तव्हांजे औरतुनि खे अम्मा फातिमा ज़हरा जे मयार खां बचायो। पंहिंजे बचन हा गमे हुसैन चवंदा बच्चा दे नाल प्यार नहीं, असांजा अक़ीदा उनके कलमे ते ही एतबार इंशाअल्लाह ताला। कली घटी में चवंदासीं अली अली कर मोमिन, कली घटी में चवंदासीं चवंदासीं न, पर चवण सां गॾु थोरो ॾिसंदासीं न त अली अली त असां था कयूं, चेहरो ख़राब कंहिंजो थो थिए। ॾिसजो बि अली अली त असां था कयूं, चेहरो ख़राब जंहिंजो ख़राब थिए ख़ुदा जो कसम पक सम्झो वो हाजी आहे, ग़ाज़ी कुझ बि आहे, निमाज़ी आहे, जेको बि आहे उनजी मर्ज़ी आहे, पर पक सम्झ त इन अंदर में अली जो प्यार मौजूद आहे। 1400 साल अॻु मदीने जे मीर फरमाई इहो मोमिन नथो थी सघे, नथो थी सघे। मोमिन उहो आहे जेको सुहिणे अली जो नालो ॿुधी करे दिल ठारींदो आहे पंहिंजी वार मदीने। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला तरफ़ में अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।